मातम की सदाओं से ज़माने को हिला दो, मातम की सदाओं से ज़माने को हिला दो, पैगाम हुसैन इब्न अली सबको सुना दो। अख्तर चनेटुए जे इन शेर जियां ज़िंदगी घारींदड़, आज़ादारी इमाम मज़लूम खे जीवन अर्पींदड़, सफ़ीर अदा उस्ताद ज़वार कमन हाजाने जी वरसी मौक़े ते संदसि साथी नोए ख़ान धुन कंपोज़र ऐं अज़ादार खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे दर्दमंदीअ दिलि सां यादि कंदे संदसि फ़न बाबति पंहिंजी राय ॾींदे चवनि था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। क़िबला उस्ताद करीम बख्श उर्फ़ कमन हाजानो आज़ादारीअ जे फील्ड में ही हिकिड़ो ईअं सम्झो त पाकिस्तान लेवल ते हिकिड़ो वॾो नालो आहे। ही मां ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चवां त नोए ख़ानीअ जो हे हिकिड़ो इदारो हुयो ऐं असां पंहिंजे बचपन खां वठी उन्हीअ जे ज़िंदगीअ जे आख़िरी सिसकियुनि ताईं हुनखे जेको आहे सो हर वक़्तु असां आज़ादारीअ में ॾिठोसीं। बहरहाल मुंहिंजे नज़रिए मुताबिक़ हू हिकिड़ो बाकमाल नोहा ख़ान हुयो। उस्ताद कमन जे पढ़त जो अंदाज़ कीअं हूंदो हुयो? साईं उस्ताद कमन जे पढ़त जो अंदाज़ कमाल जो हुयो। हू इन करे ई हुनखे उस्ताद नोए ख़ान सॾनि था पिया। हुन जे पढ़ण जे अंदाज़ मां सभु हिन सिंध जा तक़रीबन सिंध पंजाब जा जेके उन खां पोइ जा नोए ख़ान थिया उहे उस्ताद कमन जे पढ़ाईअ खां पढ़त खां जेको आहे सो मुतमिन थी ऐं उन्हनि जेको आहे सो आज़ादारी शुरू कई। ऐं मां ईअं चवंदुसि त नोए ख़ानीअ जो जेको शऊर आहे उहे सिंध पंजाब में उन में उस्ताद कमन जो वॾो किरदारु आहे। मौसीक़ार खां धुन आसानी सां ठाराए छॾींदा। हा, इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी भली कई आहे। हुन में हिकिड़ा पंहिंजा बि माना कुदरती हिकिड़ा जेका खणी चइजे त फ़नी हिसाब सां कुदरती हुन जूं पंहिंजूं सलाहियतूं हुयूं। उहो जॾहिं बि कंहिं बि मूसीक़ार खां असांजो उस्तादु हूंदो फ़क़ीर हुसैन बख़्श मरहूम उन खां रखाईंदो धुनूं। जॾहिं उस्ताद ऐं असां गॾु रखंदा हुआसीं तॾहिं बि हू पंहिंजी उन में राय ज़रूरु असांखे ॾींदो हो। ठीकु आहे, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त हुनखे राग जे बारे में एतिरी ॼाण खणी न बि हुई, लेकिन हुनखे धुन जो हिकिड़ो वॾो अंदाज़ो थींदो हो त जंहिं बि राग मां जेको आहे सो कंहिं बि नोहे ते जॾहिं असां धुन रखंदा हुआसीं त उन में जेको आहे सो हो पंहिंजूं जेको आहे सो कुझु न कुझु हिंट्स ॾींदो हो त बाबा हीअ धुन मूंखे अहिड़े नमूने सां ठाहे ॾियो। त इहा जेको आहे सो कंहिं कंहिं नोए ख़ान में थींदी आहे, सभु नोए ख़ान ईअं नथा थी सघनि। धुन कंपोज़र खे भला कंहिं जाइ ते मुंझाए छॾींदो हुयो त ज़ाहिर आहे हाणे असां सां त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल कान थी, छो जो हुनखे असां ते हिकिड़ो फुली एतमाद हूंदो हुयो त उस्ताद फ़क़ीर हुसैन बख़्श या बाबू हमीद जेका बि धुन ठाहींदो उहा जेको आहे सो तमामु सुहिणी हूंदी। इन करे जेको आहे सो हुनजो इहो असां सां सहकार हूंदो हुयो। हुन कॾहिं बि असां जे धुन में माना हिकिड़ो जीअं खणी चइजे त डिफेक्ट हुजे या हुनखे किथे मज़ो न आयो हुजे, अहिड़े क़िस्म जी सूरत हाल कोन थी हुन जे असांजे दरमियान। पर असांखे अंदाज़ो लॻी वेंदो हुयो पोइ हू खणी मिसाल एतिरामन, छो जो असांजी माशाअल्लाह सुठी उमिरि आहे त एतिरामन खणी मिसाल का अहिड़ी धुन जेका जाइ हुनखे मज़ो न बि ॾींदी हुई त चवंदो हो चलो ओके, पर असांखे अंदाज़ो लॻी वेंदो हो त हीअ इन शइ मां मुतमिन न थियो आहे। पोइ असां वरी पुछंदा हुआसीं त बाबा जेकॾहिं तोखे मज़ो न आयो हुजे त जेको आहे तव्हां हुकुम कयो इन खे थोरी चेंजिंग करे वठूं। त हू चवंदो हा भाऊ साईं जेकॾहिं इन में थोरी चेंजिंग थी वञे त अञा बहितर थींदो। पोइ असां चेंजिंग करे वठंदा हुआसीं ऐं उहा बिल्कुलु हुनजे मयार ते लहंदी हुई। तव्हां बि उस्ताद जूं धुनूं ठाहियूं? बिल्कुलु, अलाए केतिरियूं सवनि जे तइदाद में उस्ताद आहियूं असां। उस्ताद उन्हनि ते पूरो लथो भला? कमाल जो साईं, बाक़ाइदा हर असांजी ठहियल धुन ते उस्ताद उन धुन सां इंसाफ़ कयो ऐं दुनिया खे पढ़ी ॾेखारियईं त नोए ख़ानीअ में जेको आहे सो हीअं नोहो पढ़णो आहे, पढ़बो आहे
ऐं कंहिं बि धुन खे जेको आहे सो उन अंदाज़ में पढ़णु इहो हर माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न आहे। उस्ताद आवाज़ जी क्वालिटी कहिड़ी हुई? उस्ताद जे आवाज़ जी क्वालिटी तमामु हाई क्लास जी हुई। हुन में जेको आहे सो आवाज़ में अलाह पाक हर क़िस्म जी ख़ूबी रखी। हुन में ख़र्ज बि हुयो, दरमियानो त हो तमामु जेको आहे सो हिकिड़ो वाखो जेको आहे सो नुआखानो हुयो। पर उस्ताद में जेका मथी टीप हूंदी आहे, छो जो आवाज़ जे हिसाब सां आवाज़ जा टे जेके आहिनि से टे आवाज़नि जूं टे मंज़िलूं हूंदियूं आहिनि। जीअं हारमोनियम जी ॻाल्हि कजे त उन जा टे सबक़त थींदा आहिनि, हिकिड़ो ख़र्ज, मध्यम ऐं टीप। त उन हिसाब सां उस्ताद में माना ख़र्ज बि हुयो, दरमियानो आवाज़ बि हुयो ऐं मथियों जेको आहे टीप वारो आवाज़ बि हुयो। जेकॾहिं को नोहो जेको आहे सो हेठि निकिरी वेंदो हो, फ़र्ज़ु कयो कॾहिं त उन में ख़र्ज जी जाइ आयल हूंदी त उन ख़र्ज खे बि अहिड़े नमूने सां जेको आहे सो निभाए ईंदो हुयो जो ॿिया जेकॾहिं नोहे खाना उन जाइ ते हुजनि त उहे उन जाइ ते ॿाड़ा लॻंदा। लेकिन उस्ताद में अलाह साईं इहा हिकिड़ी सलाहियत रखी त उते तमामु उस्ताद सुहिणो ईंदो हुयो। ऐं मध्यम में त हू बादशाह हुयो। पर जेकॾहिं को नोहो फ़र्ज़ु कयो कंहिं हल्के में, छो जो हल्के जो जेको पढ़णु हूंदो आहे न उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हिकिड़ा बंदि कमरे में नोहे खान जेके कैसेट जे दुनिया जा नोहे खान आहिनि, उहो बंदि कमरे में नोहो पढ़णु तमामु आसानु हूंदो आहे। लेकिन पब्लिक में क्राउड में जेको आहे सो नोहो पढ़णु इन जो हिकिड़ो वॾो पब्लिक जो प्रेशर थींदो आहे। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अॻिली जेका पार्टी पढ़ी वई आहे उहा माना ॾाढी सुठी जाइ ते मथां ई जाइ ते पढ़ी वई आहे। हाणे पोयां मथां पढ़ण वारो जेकॾहिं घटि में घटि उन खे पढ़णु त मथां उन खां मथे घुरिजे, पर न त उते पढ़णु घुरिजे। पर जेकॾहिं उन खां हेठि पढ़ंदो त उन जो उहो जेको आहे सो मज़ो न थींदो। पर हिन उस्ताद में असांखे इहे बि जेको आहे सो एॾियूं ख़ूबियूं लातइदाद ख़ूबियूं नज़र आयूं त जेकॾहिं अॻिली का पार्टी सुठो मथे पढ़ी वई आहे त पाण वरी उन खां हिकिड़ो ॿ जेको सुर मथे रखी ऐं पढ़ंदो। ऐं उन शइ जी पढ़त में जॾहिं हुन जी हू ऊचाई ते वेंदो हो न त ॿियनि नोहे खाननि खे ऊचाई में वञण जे लाइ हुननि जो आवाज़ु घुटिबो हो, हुननि जे चहिरो थोरो पढ़ण में माना बिगड़ी वेंदो हुयो। लेकिन हिन माण्हूअ में जेको आहे सो ख़ुदा पाक अहिड़ियूं हिकिड़ियूं सलाहियतूं रखियूं जो केॾो बि नोहो मथे निकिरी वेंदो हो, लेकिन उहो हुनखे आसानीअ सां निभाए ईंदो हो। इहो हिकिड़ो हुन में हुनखे ईअं खणी चए त गॉड गिफ्ट हुई जेका अलाह पाक जेको आहे सो हुनखे अता कई। अच्छा, अहिड़ो आवाज़ु भला हिन दौर में ॿिए कंहिं नोहे खाने मां सम्झो था तव्हां? साईं भलो भल जो को शइ कोन्हे को। जंहिं हद ताईं सुर सवाद जो जहान आहे त अंग अखर जे हिसाब सां त उस्ताद कमन खां वधीक सुरीला ॿिया बि आहिनि। पर जंहिं ताईं नोहे खानीअ जो सिलसिलो आहे, नोहे खानीअ में हिन जो जेको बि अंदाज़ हूंदो हो न उहो ॼण सुरीलनि खां बि सुरीलो लॻंदो हुयो। बसि उन में इहा बि ॻाल्हि हूंदी त हीउ जेको आहे सो पंहिंजे पब्लिक ते पंहिंजे मोमिननि जे दिलनि ते जेको आहे सो पंहिंजे महिनत ऐं फ़न सां नोहे खानीअ जे फ़न सां बिल्कुलु राज करे चुको हुयो। इन करे उस्ताद कमन जी जेका बि शइ हूंदी त उहा बाकमाल हुई। ईअं न आहे त उहा कसी हूंदी, बाकमाल हूंदी। पर उन शइ खे जेको आहे सो ईअं सम्झो त माण्हू ॾाढी मञता जे नज़र सां ॾिसंदा ऐं माण्हुनि खे ॾाढी उस्ताद जी उहा शइ पसंदि ईंदी। इन करे मां ईअं चवंदुसि त नोहे खानीअ जो जे माना फील्ड में ही हिकिड़ो बाकमाल आवाज़ु हुयो। उस्ताद खां पोइ उस्ताद जी जॻह ते ॿिए कंहिंखे सम्झो था तव्हां? बसि हाणे पढ़ण जे लाइ त पार्टियूं ॿियूं बि हिते सिंध में पंजाब में सुठियूं आहिनि। सिंध में साईं हैदर साईं बुखारी जन माशाल्लाह कमाल जी पार्टी आहे उन्हनि जी। साईं सरदार साईं वारा आहिनि या साईं जेको आहे सो मोरेजा सैयद आहिनि, मीर फैज़ हुसैन आहे। काफ़ी अहिड़ियूं पार्टियूं आहिनि, मज़हर लगारी वारा थिया या मतिलबु इन पासे जूं बि कुझु अहिड़ियूं पार्टियूं आहिनि, सिंगार लंजवाणी आहे। इहे पार्टियूं सुठियूं आहिनि पढ़ण वारियूं। पर उस्ताद कमन वारी जाइ वठणु अञा जेको आहे सो उन में महिनत खपे। उस्ताद फैज़ कमन हाजाणे कीअं सम्झो? उस्ताद कमन खां पोइ उस्ताद जो डिंगर जेको फैज़ आहे उन जी माशाल्लाह जेको आहे सो मां ईअं चवंदुसि त जेका महिनत आहे उहा बिल्कुलु पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम ते आहे। हुन पंहिंजे पीउ जे वञण खां पोइ थोरे अरसे में जेका मञता माणी आहे
त मां हुन जे महिनत खे सलाम कयां थो। बि कमाल जी महिनत कई आहे ऐं तव्हां ॾिसो त उस्ताद कमन जे वञण खां पोइ फैज़ वारनि जेके बि नुहा पढ़िया आहिनि उहे कमाल जा नुहा पढ़िया अथनि। तव्हां भिटशा ते ॾिसो या ॿियनि जेको आहे जलूसनि में ॾिसो हल्के जा नुहा, माना हे बि पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम ते आहिनि। उस्ताद जी शख़्सियत बाबति कुझु ॿुधाइजो। हा, जाबिर अब्बास ॻाल्हि ईअं त उस्ताद कमन घणा रुखी शख़्सियत जो मालिक हुयो न। हुन जे शख़्सियत जा खोड़ सारा पासा आहिनि, ठीकु आहे न। उस्ताद ते ॻाल्हाइण लाइ बि महीना खपनि। असां उस्ताद खे चंद लफ़्ज़ शख़्सियत खे चंद लफ़्ज़नि में कोन था बयानु करे सघूं, पर पोइ बि तव्हांजे मुख़्तसिर वक़्त में एतिरो चवंदो उस्ताद खे सभु खां अवल त सॼो जग उस्ताद चवंदो हुयो। हिकु भेरे मां सुवाल कयो मां उस्ताद तव्हांजा के शागिर्द आहिनि सभु तव्हांखे उस्ताद जी मोमिन जी मोहबत आहे जो मूंखे उस्ताद चवनि था, बाक़ी अहिड़ी का ॻाल्हि न आहे, शाबत उन्हनि खे। हाणे ॻाल्हि त उस्ताद खे प्यार मोहबत मज़ा हर को उस्ताद चवंदो ऐं वाक़ई हो उस्ताद सॼण जे लाइक़ु बि हुयो, उस्ताद बि हुयो। जो बिलख़सूस नोए ख़ानीअ जे फ़न जे हवाले सां हुन वटि वॾा हिकिड़ा माना फ़न हुया, गुर हुया नोए ख़ानीअ जा। ऐं उहे जे नोए ख़ानीअ जेके बि हुनजा अंदाज़ हुया, मां ईअं सम्झां थो हुन उहे सिखिया ज़ाकिरनि खां। तो जेके नोए ख़ानीअ जा अंदाज़ उस्ताद कमन वटि हुया उहे हिन महिल ताईं आम नोए ख़ाननि में मूंखे नज़र नथा अचनि, ठीकु आहे। ऐं उस्ताद कमन इहे अंदाज़ इहे सभु गुर खणी चइजनि, इहे सिलसिला सम्झनि, इहे सिखिया ज़ाकिरनि खां। जीअं उस्ताद कमन नंढी उमिरि में ई मतिलबु आहे जवानी में ई अलयार कोसर, ख़ादम हुसैन शाह, अठटीह रुस्तम ऐं कुझु ॿियनि ज़ाकिरनि सां सुर ॼारिया। मतिलबु आहे ज़ाकिरनि सुठनि सुठनि जलसनि में उन्हनि सां सुर ॼारी पढ़ाई। ऐं ज़ाकिर वटि स्टेज जो हिकिड़ो वॾो फ़न हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं उस्ताद कमन पढ़त वारो फ़न जेको आहे न उहो मां ईअं सम्झंदुसि उन्हनि ज़ाकिरनि खां सिखियो। उहो स्टेज वारो फ़न ऐं जलूसनि में बिही नुहो कढणु, उनजे गिराम खे सम्झण वारो फ़न ज़ाकिरनि खां न सिखियो। छो ज़ाकिर कॾहिं बंदि हेठि पढ़ंदा, बंदि मथे पढ़ंदा, हिक ॿिए जे मथां पढ़ंदा हुया। पोइ हिकु वॾी सिखिया घर स्टेज हिकिड़ी हूंदी आहे। ऐं ज़ाकिर बि हिकिड़ो सुठो सिखिया घर आहे। ज़ारी ॻाल्हि आहे हुननि खे हिक ॿिए जे सुठनि ज़ाकिरनि जे हेठि मथां पढ़णो पए थो, वॾनि वॾनि जलसनि में पढ़णो पए थो, साम्हूं पब्लिक खे मुतमैन करिणो पए थो भई हिकिड़ो ज़ाकिर मूंखे अॻियां मुंहिंजे अॻियां बहितरीनु मसाया पढ़ी वियो आहे ऐं घर में मूंखे बि ज़िक्र हुसैन सुहिणे रंग में सुरीले रंग में करणु घुरिजे, पोइ इहो थिए थो। त उस्ताद इहे सभई अंदाज़ उन्हनि खां सिखिया। ऐं उस्ताद वटि त माना खोड़ फ़न हुया, माना नोए कढण जो, नोए पढ़ण जो, ऐं उनखां पोइ मौसीक़ार खां धुन वठण जो, शाइर खां नुहो लिखाइण जो। ज़ाती ज़िंदगीअ में समाजी ज़िंदगीअ में उस्ताद कमन कचहरी जो वॾो मुड़ुसु हूंदो हुयो ऐं ॿारनि सां ॿारु हूंदो हुओ, पोढ़ सां पोढ़ो, जवाननि सां जवान। को बि माण्हू उस्ताद कमन जे कचहरीअ मां बोर न थींदो। ॿार खां वठी ॿुढे ताईं सभु माण्हू उस्ताद कमन जा आशिक़ हुया ऐं सभई माण्हू हिकु जेतिरो ई हुन सां प्यारु कंदा हुया। जीअं साम कचहरी कबी उस्ताद कमन जे गैर मौजूदगी में का ॻाल्हि कबी त राति गुज़री वेंदी हुई, उस्ताद कमन जी ॻाल्हियूं कोन खुटंदियूं हुयूं। ऐं उस्ताद कमन ते ॻाल्हाइण खां पोइ जो उस्ताद कमन जे परस्तारनि ते न ॻाल्हाइजे त इहा बि हिकु नाइंसाफ़ी थींदी। असां नंढो मिसाल ॾींदा पंहिंजे शहर मेहरापुर जो जॾहिं मुहर्रम गुज़रंदो हूंदो त असांजो पहिरियों बहितरीनु अदादार मरम लाल सोलंगी सखर मां एसपी ऑफिस में मुलाज़िम हुयो, सखर में उतां ईंदो हुयो। अदा ॾियो ख़बर हाणे भिटशा छापिरो मां किथां निकिरो कीअं निकिरो, उस्तादनि नुहा लिखिया न लिखिया तर्जूं ठाहियो न ठाहियो। पोइ असांजो उस्ताद जो असांजो उस्ताद सां ऐं मातमियुनि सां राब्ता हूंदा हुया। सभु मातमी सम्झा जेके असांजी वेझड़ाई में जिन सां असांजी वेझड़ाई हूंदी हुई ऐं हुसैनी काफ़िले भिटशा ते गॾिजी मातम कंदा हुआ, जंहिंजी मूवी रिकार्ड बि गवाह आहे। पुछंदा त उस्ताद कहिड़े मौज़ू नुहा लिखिया आहिनि, कहिड़ियूं तर्जूं ठाहिराइनि अथई, नुहा लिखिजी विया, तर्जूं ठही वियूं, उस्ताद जी सेटिंग शुरू थी वई या न थी। माना जेतिरो फ़िक्रु हिकिड़ो नोए ख़ान जे अॻुवान खे हुअणु घुरिजे ओतिरो ई फ़िक्रु उस्ताद जे परस्तारनि खे हूंदो हुयो। बिल्कुलु तक़रीबन असां पाण बि ॾाढा परेशान हूंदा हुआसीं, कमाल थी वियो आहे। फ़क़ीर ॾाढो हुसैन बख़्श हिन महिल ताईं टाइम कोन्हे न उस्ताद कमन खे। उस्ताद ॻोठूं अची हा त असां सां मुलाक़ात थी, उस्ताद ॾियो हाल वाल, तर्जूं ठहियूं न ठहियूं, भाउ उस्ताद खे अॼु फलां माण्हू खणी आया आहिनि, फलां दोस्त खणी आया, वापसि अचनि त पोइ मूंखे टाइम ॾींदो। उस्ताद एतिरी देरि थी आहे
या उस्ताद खां नओं लिखणु वेंदो जोर साईं ॾे, असां त ईंदो वञा थो जोर साईं ॾे, पोइ वेही होटल ते पहिरियों चांहि सभील गॾु पीअंदा हुआसीं, उहो ख़्यालु शेयर कंदा हुआसीं, जेकी असांजे इल्म में कुल में हूंदी ॻाल्हि उस्ताद शेयर कंदा हुआसीं, को किताब में का रिवायत पढ़ी थिए, को ज़ाकिर जो पंधु ॿुधोसीं, उस्ताद सां शेयर कंदा हुआसीं, ऐं उस्ताद इहे ख़्यालु पाण बि जोड़े जोर सां शेयर कंदो, पोइ कॾहिं जोर सां मुकमल न हो लिखी ॾींदो हुउसि, कॾहिं वरी माना जोर सां थल सानी हिकिड़ो मिसरो ॾींदो आहे, बाक़ी उहो मां पहुचाईंदोमांइ। उस्ताद जीअं कोटो आहे मोटे असांखे इंतज़ारु हुजां, उस्ताद मोटी ची ॾिसूं छा लिखायो आहे, भिटशा लाइ कहिड़ी तयारी कई अथई, वरी उस्ताद ॿुधाए, वरी फुल मज़ो ठहियो, वठो चांहि जी सभील ते वाह उस्ताद वाह, का ॻाल्हि वञा का न वञा, ख़्यालु शेयर कयां, इहो रुॻो असां सां सिलसिलो न हो उस्ताद जो, पर इहो जीअं सां बि कचहरी तव्हां कंदो सॼी सिंध में सभिनी सां अहिड़ो सिलसिलो उस्ताद, ऐं सभई इहा हिकिड़ी उस्ताद में पंहिंजा पंहिंजी क्वालिटी हुई, जो सभिनी खे पंहिंजे जीअं में जाइ ॾींदो ऐं सभु को पंहिंजो सम्झंदो हो उस्ताद खे, इहा हिकिड़ी माना वॾी ॻाल्हि हूंदी। उस्ताद जी माना तयारीअ जो सॼी सिंध खे फ़िक्रु हूंदो हो, हालांकि पहिरों त उस्ताद खे हूंदो हुयो, ऐं मुंहिंजे ख़्याल में त उस्ताद जी जेके बि नोहा माशाल्लाह ख़ूबसूरत पढ़ी शाइरनि खे मौसीक़ारनि खे हिकिड़ी सुठी मतिलबु मोट ॾिनई। उस्ताद का माना को यादगार नुंहुं तव्हांजी नज़र में? उस्ताद सभई नोहा यादगार रहिया जेके पढ़ियईं, हिन में को शक न आहे, बाक़ी हाणे हर कंहिंजी पसंदि पंहिंजी आहे, जेकॾहिं तव्हां मूंखां न पुछो त मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे, मूंखे उस्ताद जी मथे पढ़ण जे हवाले सां जेके खिंचे उस्ताद ॾाढा नोहा मथे पढ़िया, उहे ॿ नोहा अॼु ताईं यादि आहिनि मूंखां विसरनि कोन, अहिड़ा नोहा उस्ताद ॿी जाइ ते या ॿिया नोहा मुंहिंजे ख़्याल में न पढ़ी सघियो। हिकिड़ो नओं साल करणु भिटशा ते पढ़ियो हुयो, विछड़नि कोई लाल न हो, पंजाबी शाइर, विछड़नि कोई लोगो हमशीर भिरा वांदो, पुछो हूंदा विछोड़ा की सुगरा दिया हा वांदो। इहे ॾींहं असांजी जवानी जा ॾींहं हुया, तॾहिं मां मुंहिंजा छा नाशा सां नोहा मुखानी कंदो हुयुमि, मीर मौलाई साईं असांखे बि सेटिंग कराईंदे नो हिते, उस्ताद बि सेटिंग करे ॾिनो हिते, भरपूर सेटिंग हूंदी, पर उस्ताद जॾहिं काफ़िले में नोहा पढ़ंदो हुयो त मां मतिलबु असां मातम छॾे ग़ौर सां उस्ताद खे ॿुधण जी कोशिशि कंदा हुआसीं, उस्ताद जा अंदाज़ नोहे कढण जा, मिसरे चवण जा, पढ़ण जा अॼु ताईं ज़हन में सभई नक्शा आहिनि। ऐं उस्ताद बादारे मुंड में इहो नोहो पढ़ियो त नोहे जो अंदाज़ पंहिंजो, उस्ताद खे जीअं माइक मिली त माइक वठी मोमननि हिकु नज़र करे ऐं ॿुधण वारे नज़र करे हीअं ई नोहो कढी, विछड़नि कोई कंध मथे करे, विछड़नि कोई लोगो हमशीर भिरावंदो, नोहो छा आसमान सां ॻाल्हियूं हुयूं, उस्ताद नोहो थल कढियो, सानी कढियो, मूंखे पाण ते कॉन्फिडेंस मां अॻिते वधी पढ़ा सां पढ़ाईंदा पर मां अॼु उस्ताद नोहो ॾाढो मथे निकितल ऐं फुल ॿुधण जो मज़ो वठिबो, ऐं मां बिल्कुलु साम्हूं थी बीह रहियमांसि, मां हल्के में ॿी हल्के में बीह रहियमि, ऐं पोइ उते उस्ताद थल पढ़ियो, सानी पढ़ियो, ऐं इन नोहे जो मिसरो मुंहिंजे हिसाब मुताबिक़ उस्ताद कमन जे पढ़त जो इम्तिहान हुयो, ऐं पोइ उस्ताद कमन जॾहिं मिसरो पढ़ियो त ऐं खाॿे हथ जूं माना ॿई आङिर मथे ते अॼु बि अंदाज़े मथे ते रखी हीअं ऐं हीअं कंध झुकाए यूसुफ रज़ा मूं करे हीअं सट ॾेई मिसरे खे ॾिनी न, मिसरे छा हुयो, मेले जे गोड़ में उस्ताद कमन जो आवाज़ु ज़मीन ऐं आसमान जे विच में, मेले जे गोड़ में उस्ताद कमन जे आवाज़ जूं आसमान सां ॻाल्हियूं, ज़मीन ऐं आसमान जे विच में जेकॾहिं आवाज़ु हुयो सिर्फ़ु उस्ताद कमन जो आवाज़ु हुयो मिसरे जो, ऐं हिकिड़ो मिसरो पढ़ी जॾहिं उस्ताद माना हीअं लथो ऐं पोइ सट में असगर नूं बचा रखणा इन गरम हवा मां तूं, सभई साथी लॻी पियसि, पहिरीं सट में पाण लॻो, पोइ रज़ा ऐं मरो यूसुफ लॻसि, ऐं पोइ ॿियो भेरो जॾहिं मिसरो पढ़ी त पोइ मीर मौलाई साईं वॾो ॼाणो माण्हू हुयो, असांजे शहर जो बुज़ुर्ग हुयो, अदादार हुयो, ऐं पोइ उन आंगुर जे इशारे सां चयसि परे खां बिही त मिसरो हिकु दफ़ो पढ़, टे लाइनूं मिसरे जूं ॿ दफ़ा पढ़े पोइ हिन करे हिकु दफ़ो पढ़ी पोइ नोहो मुकाई। इहो उस्ताद कमन जी मथे पढ़ण जे हवाले सां मुंहिंजे ज़िंदगीअ जो माना हिकिड़ो ॾाढो यादगार नोहो आहे, ऐं मतिलबु आहे हिकिड़ो अहिड़ो नोहो मां उस्ताद जो मथे पढ़ण जे हवाले सां न ॿुधो कॾहिं। इहो नोहो ॿियो नोहो मेहरापुर में फोटू कुंभर शबेदारी ते उस्ताद पढ़ियो, पंजाबी उर्दू नोहो हुयो, अली के शहर कूफा में लबे न पे क्या आया, इहो एतिरो नोहो मथे पढ़ियो उस्ताद कमन शबेदारी ते जो इन नोहे जी थल जी वर्दी सिर्फ़ु ॿ माण्हू पइजनि, हिकिड़ो मुजाशा नाशा ऐं ॿियो मां सॼे मजमे में, इहो नोहो ॾाढो उस्ताद कमन, ॿई नोहा ॾाढा मथे पढ़, मूंखे हिननि खां माना ॿिन्ही नुंहंनि खे मुंहिंजे हयाती में माना मुंहिंजे साम्हूं जेको उस्ताद हयाती पढ़िया जेके मां ॿुधा पंहिंजे इलाइक़नि में, त असांजे इलाइक़नि भिटशा में या मेहरापुर में इन खां मथे उस्ताद कमन को ॿियो नोहो न पढ़ियो। मसाइबी वारा रस ताईं ॾाढा भला नोहा त उस्ताद कमन जा 1600 मील मुगे आगे बाज़ार शाह में, ऐं पंहिंजो ॿिया खोड़ सारा सभु यादगार नोहा उस्ताद कमन जा आहिनि। कमन खे नुंहें लिखण ऐं शाइरी जो को ॾांहुं हुयो?
उस्ताद जेके शयूं भिरशा जे हवाले सां असांजे साम्हूं गुज़रियूं उस्ताद कमर जूं त असां चवंदासीं काफ़ी अहिड़ा नो हुया जंहिंजा थल सानी ऐं मिसरा ख़्यालु जोड़े उस्ताद कमन पाण जोर सां खणी वेंदो हुयो। इहे नुआ खोड़ सारा हुया ऐं कहिड़ा नुआ खणी कहिड़ा चइजनि। साईं मोहम्मद अली शाह जोहर नो लिखनि पिया, जीवे मर्ज़ी भिरा ते कातिल दी मैं त सजाद शाम आ गई। काफ़ी टाइम गुज़रियो, उस्ताद कमर थी चयो बाबा ॻाल्हि मुकिजी वई मज़मून, अॻिते सफ़र नथो हले। त जो असांजी बादशाह शाइर हुयो मुस्कुराए चयो न यार सफ़र अॻिते कोन थो हले। बीहो उस्ताद कमर राय ॾिनी त लिखो बाद वीरांदे कर सफ़र ओखा, बाद वीरांदे कर सफ़र ओखा बण दर्दांदी मैं जो मां कयां। हाणे लिखो त जीवे मर्ज़ी भिरा ते कातिल दी मैं त सजाद शाम अचा कयां। त बि सफ़र शाइरी शुरू थियो ऐं नो ॾाढो भलो लिखिजी वियो। मतिलबु ईअं ख़्यालु शेयर कंदा हुया। जीअं नो जीअं उस्ताद जोर सां लिखियो अकबर दी जागीर है परदेसी महमल बिला। उस्ताद चयो मज़ो न आयो। माना इन नोहे में ॿ टे दफ़ा थल चेंज थिया। जाबिर ने ॾसिया इहा अकबर दी जागीर है। उस्ताद खे इहो ख़्याल जी सेटिंग मज़ो कोन हो। उस्ताद लिखियो परदेसी महमल बिला अकबर दी जागीर है। सानी लिखे जाबिर ने ॾसिया आया अकबर दी जागीर है। जोर शाह लिखियल नो उस्ताद कमन ईअं पढ़ियो। ऐं ॿी त उस्ताद कमन पाण बि हिकिड़ो नोहो लिखियो हुयो, मूंखे ॿुधायो हुई नाले वारो मिसरो साईं जोर शाह जो हुन में अगरि इन करे जे नोहे खे पज़ीराई मिले उन हुयो हथे अफ़सोस ते मल के टुर पए नीर वहा के धीरा रेत गरम ते खूने अलूदा सैण मेडी गई वीर समा। इहो नसीहत ॾाके में ज़वार नूरो मीर न्यास सेंटाल पर मीर इशफाक हुसैन इशू ऐं ॿियनि दोस्तनि मेहरापुर में पढ़ियो हथ अफ़सोस ते मलके टुर पए नीर वहा के धीरा रेत गरम ते खूने अलूदा सैण मेडी गई वीर समा। इहो उस्ताद कमर पाण नो लिखियो जोहर शाह जो हा नालो खणाए वई। बाक़ी त तर्जुनि जे हवाले खां बि उस्ताद कमन तक़रीबन घणा ख़्याल पाण जोड़े ईंदो हुयो, शेयर कंदो हुयो। मौसीक़रनि ख़्याल शेयर कंदो हुयो। केतिरियूं अहिड़ियूं पुराणे ज़माने में केतिरियूं धनूं हूंदियूं अहिड़ियूं जे कसीदनि जूं हूंदियूं हुयूं या गाननि जूं हूंदियूं हुयूं, उन मां ख़्याल माण्हू वठंदो हुयो। ऐं उस्ताद में हिकु मां त ईअं चवंदुमि उस्ताद में तर्ज़ माना जो ख़्यालु सेट करणु तर्ज़ ठाहिराइणु नोहे लिखाइण जो वॾो ॾांहुं हुयो। काफ़ी शयूं पाण जोड़े वेंदो हुयो शाइर ऐं मौसीक़ार में। हुन उस्ताद कम जे तर्ज़ लाइ शाइर ऐं मौसीक़ार मुंहिंजे ख़्याल में घणी महिनत कोन करणी पवंदी हुई। उस्ताद कमन ते तव्हां बि किताब को आंदो आहे? हा, मां उस्ताद कमन जी ज़िंदगीअ ते किताब आंदो सफ़ीर अदा उस्ताद जे 40 जे हवाले सां। पर मतिलबु उस्ताद जी ज़िंदगी ऐं शख़्सियत ऐं फ़न जेको बि आहे न उन किताब में महदूद कोन थियो। अञा खोड़ ज़िंदगी पई आहे उस्ताद जी, खोड़ मवाद आहे जेको माना ॿीहर बि किताब हिकिड़ो ॿियो एतिरो मवाद ॿियो किताब बि अची सघे थो। मतिलबु आहे साईं जोन शाह जी ख़्वाहिश आहे त साईं मोहम्मद अली शाह जोहर ऐं उस्ताद कमन ते हिकिड़ो किताब गॾियल अचे। साईं त बादशाह हुयो, साईं मोहम्मद अली जोहर तमामु वसी ज़िंदगी आहे हुनजी, वॾो कमु थियल हुन माण्हू जो अदादारी मां मज़लूम में। पर हुनजी ख़्वाहिश आहे जे हयाती से साथ ॾिनो त मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे ॿिन्ही शख़्सियतुनि जे ज़िंदगी ते गॾियल किताब ज़रूरु आणिबो। असां साईं पहिरियों पाण पढ़ियो नो बिरशाह ते जंहिंमें भउ जुमन मेलो तवली बचल सिधी मां उस्ताद यूसुफ इहो हुआसीं। उन्हनि नो पढ़ियोसीं छॾ देस नबीदा सैदा ने विच करबल डेरे लाइने। असांजो सुठो नो थियो। पोइ ॿिए साल बाबा साईं चयो तव्हां नो मूंसां पढ़ायो। पोइ उन में असां पढ़ियासीं नो भाउ जुमन मां मेलो तबली बचल भाउ वरी थोरो साइड ते हली वियो कमकारनि जे हिसाब सां। बाक़ी लुतबली 2 साल पढ़ायो। पोइ मां ऐं भाउ जुमन बाबा साईं सां नोहा पढ़ंदा हुआसीं। भुटे साहिब खे उन दौर में फांसी आई जंहिंमें नो असांजी शुरूआत थी। ऐं उन में नोहे जो थल मूंखे ईअं यादि न आहे। बाक़ी मिसरो यादि आहे कब्ज़ा इमाम दे विच हर शइ जहां दी हूंदी रब ॼाणे आबिद तेरे हथूं छुटियां कीअं महारा। इहो असांजो पहिरियों नो बाबा साईं सां। ऐं उस्ताद सां तव्हां किथे किथे पढ़िया हो, कहिड़े कहिड़े शहरनि में? असां उस्ताद सां पूरे पाकिस्तान में पढ़ियासीं, तक़रीबन बलूचिस्तान में पढ़ियासीं, सरहद में पढ़ियासीं, पंजाब में पढ़ियासीं, सिंध में पढ़ियासीं, डेरे गाज़ी खान सरहद में पढ़ियासीं, बलूचिस्तान उस्ताद मोहम्मद साईं जोहर वारनि सां वियासीं। बाक़ी सिंध ऐं पंजाब त असां वेंदा हुआसीं। लाहौर बि पढ़ियासीं, मुल्तान बि पढ़ियासीं,
सिंध सॼी पढ़ियासीं तक़रीबन लाड़ ताईं मीरपुर ख़ासि बदीन ताईं हर शहर में सिंध जे में वियासीं तक़रीबन हेॾो बि उतर ताईं लाड़काणे ताईं वियासीं सखर वियासीं माना तक़रीबन सिंध जा सभु शहर पढ़ियासीं नुआखानी हा पाकिस्तान तक़रीबन पाकिस्तान में पूरो पाकिस्तान असांखे बाबा साईं सैर करायो आज़ादारी जे हिसाब सां नुआखानी जे हिसाब सां हुनजा असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं जो असांजो हिकिड़ो बहितरीनु रहनुमा हो अॻुवाण हो जेको असांखां विछड़ी वियो आहे ऐं उन जी महिनत सां ई असां इन जॻह ते आहियूं बाबा कमल साईं हिकु यूनिवर्सिटी हो इदारो हो नुआखानी जो जंहिं माना सिंध में तक़रीबन नुआखानी जी बुनियादु रखी तव्हांजे उस्ताद सां कहिड़नि मौज़ूअनि ते कचहरी थींदी हुई बाबा साईं कचहरी जेका कंदो हो तक़रीबन उहा कचहरी आज़ादारी जे हिसाब सां कंदो हो नुआखानी जे हिसाब सां शाइरनि जे हिसाब सां चवंदो अख़्तर चनोठी ॾाढो सुठो शाइरु आहे साईं जोहर साईं त असांजी पसंदि जो शाइरु हुयो साईं मोहसिन शाह नुआ पढ़ंदो बाबा साईं तक़रीबन माना जेके नुआ अख़्तियार साईं जा नुआ पढ़ियईं मुरीद जो हिकु ॿ दफ़ो नुओ पढ़ियईं ऐं जंहिंखे बाबा साईं पढ़ंदो उनखे अरूज कराईंदो हो बाबा साईं जो वरी इहो हुयो जो माना जंहिं शाइर खे पढ़ियईं अख़्तियार साईं जो नुओ असां पढ़ियोसीं बेख़ता साइण साड़ी बन में लुटींदी पए मुल्तान में अॼु ॾींहुं ताईं अहिड़ो नुओ असांजो न थियो आहे जहिड़ो साईं अख़्तियार शाह जो थियो साईं जोहर साईं जा बि बहितरीनु नुआ थियल आहिनि 1600 मील मुख के ॿिया बि कई नुआ साईं जा थियल आहिनि पर अख़्तियार शाह जो नुओ में माना ईअं हो जो 10-20 हज़ार माण्हू हुआ सभई बातम छॾे बि आज़ादारी माना मसाब कयूं बाबा साईं जी इहा हिकिड़ी वॾी माना एज़ाज़ हुयो जंहिं बि शाइर या मौसीक़ार खे पढ़ंदो उनखे अर्श जो सैर कराईंदो उस्ताद जे विछोड़ खे अव्हां कीअं था महसूसु कयो असांजी साईं हर ख़ुशी खणी वियो आहे असां उन खां पोइ वधूं असां न कपिड़ो था पायूं न लटो था पायूं बसि इहे ई जेके ठहियल आहिनि उहे ई पाईंदा आहियूं असांजूं ख़ुशियूं ई माना खणी वियो आहे सभु असां ईअं सम्झो अधु थी विया आहियूं असां में न उहा ख़ुशी आहे न असां में उहा ताक़त आहे न असां में उहो पावर आहे हू हूंदो असां कंहिंखे कुझु न सम्झंदा हुआसीं बाबा साईं जी असांखे वॾी सपोर्ट हुई ऐं असांजे अहसान बि बाबा साईं जा आहिनि उस्ताद कमनि खां पोइ उस्ताद फैज़ जी महिनत में तव्हां केतिरो मुतमइन आहियो पढ़त में बाबा उस्ताद कमनि ॿुधायोमांव अर्ज़ु कयोमांव तव्हांखे त उस्ताद कमनि यूनिवर्सिटी हो हू बाबा साईं अहिड़ो माण्हू हो जो कंहिं ॼट खे बि सम्झाया नुआखानी में विहारे हा त उनखे सेट करे छॾे हा हिकिड़े साल असां सां बाबा साईं हैदर साईं ते वियो 19 साल असांखे बाबा साईं नुआखानी बिटिया जी तयारी न कराई पर भटशाह ते जो असां वियासीं त साईं हैदर साईं बाबा साईं पढ़े पियो पर असां ईअं महसूसु पिया कयूं ॼणो असां कमनि थो पढ़े बीठो बाबा साईं माना इहा यूनिवर्सिटी हो वॾो इदारो हो बाबा साईं नुआखानी जे हिसाब सां मां त सम्झां थो अहिड़ो को बि न आहे जो माना असांजे सम्झ में त को कोन्हे अहिड़ो बाक़ी मौला जा मदाह ख़ाननि आज़ादार आहिनि घटि केर बि कोन्हे पर हुन ते साईं जी इनायत हुई उस्ताद फैज़ जी पढ़त मां तव्हां मुतमइन आहियो फैज़ उहो ॿुधायो अर्ज़ु कयो मां त उस्ताद फैज़ माना यूनिवर्सिटी मां उन इदारे मां निकितल आहे जंहिंमें बाबा साईं जो शागिर्दी मां या हर शइ सेखारण में उहो पंहिंजे हूंदे ई भाऊ फैज़ खे जेको आहे सो नुआखानी जी शुरूआति करणु नुआखानी कढाइणु पंहिंजे हूंदे ई ठीकु ठाक हो त बि चवंदो हो फैज़ तूं नुओ कढ हुनखे पंहिंजे हूंदे ई ट्रेंड करे वियो आहे फैज़ बि इनशाला ओतिरी माना ॼाण रखे थो नुआखानी मूं छो जो हाणे बाबा साईं जो त पुटु उनखे त वधीक हर शइ सम्झाईंदो 24 कलाक हूंदो हुन सां गॾु हर शइ कढणु नो रखणु नो हीअं नो रखो हीअं पढ़ो असां मुतमिन आहियूं फैज़ी नुआखानी मां बि पर हाणे जेको वञे थो उहो त पंहिंजी जॻह ख़ाली करे थो वञे उस्ताद वरियाम हो उहो पंहिंजी जॻह ख़ाली करे वियो उस्ताद यूसुफ हो उहो पंहिंजी जॻह ख़ाली करे वियो आज़ादारी इमाम हुसैन आहे उस्ताद अला ॾितो हो भाऊ जुमन हो हर कंहिंजी पंहिंजी जॻह हुई पर हीअ आज़ादारी आहे इमाम हुसैन जी ता क़यामत ताईं हलंदी रहंदी सभु को माना जेको आहे सो छॾिणो आहे दुनिया खे बाबा साईं जो असांखे वॾो हिकिड़ो विछोड़ो आहे ऐं भाऊ फैज़ इनशाला कामयाबु आहे नुआखानी में असां मुतमिन आहियूं भाऊ फैज़ जी नुआखानी में उस्ताद कमनि वांगुरु उस्ताद फैज़ सां साथ जारी रहंदो इनशाला असांजो वॾो आहे असांजो चङो आहे असांजो सुठे घराणे मां आहे ऐं असां हजाणा क़ौम जा ई चङा बि आहिनि वॾा बि आहिनि ऐं असां त ईअं सम्झ त बाबा कमनि जेतिरी इज़त कंदा आहियूं छो जो वॾो बि उहो आहे हींअर हर शइ उन जे मथां आहे
असांजो वॾो आहे, बुज़ुर्ग आहे, नुआ ख़ान आहे, हर शइ असां हुनखां साथ ॾींदासीं जेसि ताईं ज़िंदगी आहे, जेको हाल हबीब ऐं पेश पिरियां। अच्छा उस्ताद कमनि सां आख़िरनि घड़ियुनि में तव्हांजी कचहरी थी का? साईं आख़िरी घड़ी में जंहिं ॾींहुं बाबा साईं राति जो फोत थिए पियो, उन राति शाम जो मां आयुसि, बाबा साईं बीहलो आहे ॿाहिरि बाथरूम जी तरफ़, मां वरी ॿाहिरि निकिरी आयुसि। निकिरी अचण खां पोइ वरी मां चयो बाबा साईं हफ़्ते में 2-2.5 दफ़ा असां मिलंदा हुआसीं बाबा साईं सां। 2-3 ॾींहं गुज़रिया, मां चयो बाबा साईं सां न मिलियो आहियां, 3-4 ॾींहं थिया न मिलियो, मां चयो बाबा साईं सां कचहरी कयूं, घणा ॾींहं थिया आहिनि, 2-3 ॾींहं थी विया आहिनि। पोइ वरी मां मोटी वियुसि त बाबा साईं वेठो, वरी मां वञी कचहरी वचहरी कईसीं। 2-2.5 कलाक मां कचहरी कई, आख़िर सिज लहण वारो थियो। मां चयो बाबा साईं तव्हां हाणे वञो, सीउ थो पए, हीअ मौसम हुई साॻी। पोइ उहो बाबा साईं जी कचहरी में इहो हूंदो त अज़ादारी इमाम हुसैन ऐं नुआ ख़ानी वाक़ियात हिते पढ़ियासीं, या असांखे चवंदो तव्हां बि हुयो। पोइ वॾो ज़वार मुबारक उन खे चए पियो, असां टंडो जाम में पढ़ियासीं, मीर साहिबु आयो, चईं हाणे जेको आहे नओं असांखे ॿुधायो। चईं हा वाह ॿुधायूं था। नओं पढ़ियासीं, मीर साहिबु चयो वाह जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं, टंडो जाम जो मीर साहिबु हो। चई हाणे, चई साईं हाणे जेका आहे मालिकनि जी मर्ज़ी आहे, जॾहिं पढ़ायूं पोइ ॿुधाईंदासीं। बाबा साईं हिकिड़ी वॾो इदारो हो यूनिवर्सिटी, ऐं असां हुनजे विचोड़े खे वॾो हिकिड़ो कमु था पंहिंजो सम्झूं, पंहिंजो ख़ाल था सम्झूं। हर कंहिंखे हलिणो आहे, दुनिया में हलिणो आहे। बाबा साईं असांखे वॾो हिकिड़ो माना छोरो करे वियो आहे, माना हर ताक़त असांजी हली वई आहे बाबा साईं जे वञण में। भाई मौला जी आज़ादारी आहे, उहा कंदा रहंदासीं जेको हाल हूंदो। उस्ताद कमनि फन जे हवाले सां त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सॼी दुनिया उनखे सम्झे थी, ॼाणे थी त उस्ताद कहिड़े हवाले सां हुयो। उस्ताद कमनि महदूद शख़्सियत न हो। उस्ताद कमनि घणो रुखी शख़्सियत हो, उते वञिबो त महिमान नवाज़ ऐं उन वटि इज़तूं ॾियणु, महदूद शख़्सियत न हो, लामहदूद शख़्सियत। हिकिड़ो जीअं वॾी शख़्सियत हूंदी आहे ईअं हुयो। उस्ताद ते ॻाल्हाइण जे लाइ हाणे त मां त कुझु बि न आहियां जो उन जे लाइ ॻाल्हाए सघां। हाणे जीअं असांजे मेरापुर जो साईं मोलाई मला उन तोड़े जो किताब बि उस्ताद ते छापियो आहे, पर अगरि वरी बि हाणे को बि उस्ताद ते ॻाल्हाईंदो नी त उहो उन किताब मां न ॻाल्हाईंदो। उस्ताद जी शख़्सियत अहिड़ी, उन घणो रुखी शख़्सियत हुई। उनजी शख़्सियत महिमान नवाज़ीअ ते ॻाल्हाइजे, नोए ख़ानीअ ते ॻाल्हाइजे, उनजी पाण जी तबियत ते ॻाल्हाइजे। उस्ताद तमामु वॾी शख़्सियत हो। अच्छा उस्ताद जी शाइर जी सिलेक्शन कीअं हूंदी? तव्हां पाण अदीब ऐं शाइर आहियो, तव्हां हिनखे हवाले सां कीअं सम्झो? उस्ताद सिलेक्शन जेका बि कंदो, पोइ भले थोरी छो न हुजे, पर सिलेक्शन तमामु भली हूंदी उस्ताद जी। जेकी बि सिलेक्शन कंदो, भले पोइ थोरो ईअं न सोचींदो त मां ही नो हिते पढ़ियो त हुते न पढ़ां। उस्ताद जी इहा हूंदी सिलेक्शन भली शइ हुजे। ईअं न त मूंखे साल में 50 नोआ पढ़णा आहिनि, उहो ईअं चवंदो भले 5 ई पढ़ां, पर सिलेक्शन भली हुजे। उस्ताद सिलेक्शन जे हिसाब सां तमामु भलो, बिल्कुलु भलो उस्ताद सिलेक्शन जे हिसाब सां। अच्छा तव्हां उन ते को उस्ताद नज़म बि लिखियो आहे, शाइरी कई आहे छा? हा उस्ताद जिन मोलाई मला साहिब जिन जे किताब में मां मज़मून बि लिखियो हुयो, ऐं ॿियो हुन ते असांजे हिकिड़ो थींदो आहे हिन शाइरी में भेटा ॾींदा आहियूं कंहिंखे, त उहो गज़ल हूंदो आहे, उहो भेटा गज़ल मां उस्ताद लिखियो, उहो दोस्त ॿुधाए सघो था? बिल्कुलु बिल्कुलु। अज़मत तुंहिंजी मिसाली उस्ताद कमनि आहे, अज़मत तुंहिंजी मिसाली उस्ताद कमनि आहे, हर अख तो लयाली उस्ताद कमनि आहे। ज़िक्रे हुसैन में तो पंहिंजी उमिरि गुज़ारी, ड्यूटी तुंहिंजी निराली उस्ताद कमनि आहे। तोखां पोइ ॿुसा रस्ता वीरान घिटियूं आहिनि, तोखां पोइ टंडरो ख़ाली उस्ताद कमनि आहे। जन्नत में ख़ासि तुंहिंजो आला मक़ाम हूंदो, बख़्शिश तो पंहिंजी पाली उस्ताद कमनि आहे। ऐं उस फैज़ जे अझे ते अमजद आ छाइजी वई, हा रुतकाई झुड़ाली उस्ताद कमनि आहे।